कराची में खबर ईंदालो त लाहौर में पसंद जो प्रणु कंदड़ कराची वासण दुआ ज़हरा केपी मुंतकिल थियण जो इंकशाफ थियो आहे। सिंध हाई कोर्ट के आगाही ॾींदे AIG कराची ऐं DIG CIA चयो त दुआ ज़हरा ऐं संदसि मुबैना मुड़स जा मोबाइल सिग्नल्स बालाकोट में लोकेट थिया पर समूरा नंबर्स बंद आहिनि। उन मौके ते अदालत चयो त हेल ताईं न सुञाणप कार्ड ब्लॉक थिया ऐं न ई का कार्रवाई थी आहे। तव्हां कस्टडी वठण जो वक़्तु विञाए छॾियो आहे। हाणे मोबाइल पोयां भॼी रहिया आहियो। घरू सेक्रेटरी खे दुआ ज़हरा खे हथ करण लाइ समूरनि सूबनि जी पुलिस खे हिदायतूं जारी करण जो हुकुम ॾिनो वियो। दुआ ज़हरा खे 30 मई ते पेश करण जो हुकुम पिणु ॾिनो वियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।